ऐं सुभाणे जेको आहे हिते 11 बजे बुखारी कॉलोनी मां इमाम हुसैन जो चिलम जो काफ़िलो हितां बरामद थींदो, जेके 14-15 साल थी चुका आहिनि। अचो त वधीक पुछूं था त हीउ काफ़िलो केसि ताईं किथे किथे मजलूसूं आहिनि ऐं केसि ताईं माना जेको आहे नेर कंदो। अस्सलाम वालेकुम या अली सलामत। जीअं त हीअ असांजो प्रोग्राम जेको आहे तक़रीबन 14 साल खां थी रहियो आहे ऐं तक़रीबन कंटिन्यू अचे पियो। ऐं जेका मरकज़ी मजलिस असीं कराईंदा आहियूं, जेका बादशाही लखी सूमर जे रिहाइशगाह ते थींदी आहे, जेके हिन दफ़ा हाफ़िज़ मुजाहिद हुसैन चांडियो ऑफ महर ख़िताब कंदा। तक़रीबन 11 बजे फिक्स इंशाअल्लाह मौलाना जेको आहे ज़ेबे मिंबर थींदा। उनखां बाद फ़ौरन जेको आहे जुलूस बरामद थींदो, जेको पंहिंजे सीरत नबी चौक आहे मुक़ररु रस्तनि तां थींदो। वॾेरे ग़ुलाम अली मल्लाह जी रिहाइशगाह ते मजलिस अज़ा थींदी, जिथे साईं मौलाना बशीर अहमद मज़ाहिरी ख़िताब करणु फरमाईंदा। उनखां बाद न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम तक़सीम कयो वेंदो ऐं फ़ौरन बाद जुलूस मातमी दस्तनि जी सूरत इख़्तियार कंदो, जंहिंमें टंडो साईंदाद जी अंजुमन अज़ादारनि ऐं हुसैन टंडो साईंदाद सालार गुलज़ार मराई अॻुवाणी में मातमी दस्तो निकिरंदो, जेको पुल ते इख़्तिताम पज़ीर थींदो। उनखां पोइ जेको आहे उते मजलिस अज़ा मुनक़द थींदी, जंहिंखे शिया उलमा काउंसिल जो डिप्टी जनरल सेक्रेटरी मरकज़ी ख़िताब करणु फरमाईंदा अलामा असद रज़ा नईमी साहब। ऐं उनखां बाद ज़ंजीर जो मातम थींदो ऐं फ़ौरन बाद जुलूस जेको आहे पंहिंजे रस्तनि तां थींदो। इमाम बारगाह ते इख़्तिताम पज़ीर थींदो, तक़रीबन शाम जो 6 बजे इख़्तिताम पज़ीर थींदो आहे बारगाह में। उनखां बाद में जेको आहे बारगाह जो मरकज़ी जुलूस बरामद थींदो। हितां ॻाल्हियूं ॿुधियूं त हितां बुखारी कॉलोनी मां ई जेको का जुलूस जेको निकिरंदो उहो इमाम बारगाह खां पोइ साटी पाड़ो मीर पिण में जेके आहिनि ज़ंजीर खानी कई वेंदी। ऐं जेको आहे हीउ काफ़िलो 14 सालनि खां हितां निकिरंदो आहे। ऐं इमाम बारगाह जो काफ़िलो तमामु क़दीमी ऐं पुराणो आहे। ऐं हर साल वांगुरु जेको आहे उणी सफ़र ते जेको आहे हर साल माना भई निकिरंदो आहे चेलम जो। ऐं असां मोमिननि खे ऐं मोमिननि खे वधि खां वधि शिरकत कनि ऐं मौला हुसैन जी जेके आहे चेलम में शिरकत